अज ही प्रोग्राम असा सिंध के सकाफत के सिलसिले में सिंध टीवी के तावन से मुनक़िद कयोसे। असांखे हिकु थोरो टाइम मिलियो जंहिंमें असां ॿारनि खे तयारी उन लेवल जी अभी अञा असां न कराए सघियासीं त सुपर स्कूल जी टीम कुझु थोरनि ॾींहंनि में भरपूर पंहिंजी महिनत कई। जेको तव्हांजी साम्हूं इहो रिज़ल्ट आहे त केतिरी माना कहिड़े हिसाब सां परफॉर्मेंस कई। हिकु विच में थोरो प्रोग्राम असां मुनक़िद कयोसीं पर उहो कुझु शयुनि जे करे थोरो डिले थी वियो। वरी असांखे 2 ॾींहं खे मिली आहे पर उन में जहिड़े तरीक़े सां अञा मां चाहियां पियो त शागिर्द पार्टिसिपेशन लाइ ईअं हिते ईंदा आहिनि। सुपर स्कूल जे माशाल्लाह असां साल में 3 प्रोग्राम कंदा आहियूं जंहिंमें 14 अगस्त कल्चर डे ऐं एनुअल प्रोग्राम माशाल्लाह ॿारनि में कॉन्फिडेंट हिते बिल्डअप थिए थो। तालीम सां गॾु अगरि ॿार में कॉन्फिडेंट आहे ऐं मयारी तालीम सां गॾु उन में इख़लाक़ आहे त उहो ॿारु सुठे तरीक़े सां अॻे वधी थो सघे। असांजी हिते इहा कोशिशि आहे त उस्ताद हिकु किताब जी लेवल ते महिनत सुठी कराए रहिया आहिनि। ॿारु किताब जी लेवल ते सुठो पढ़ी रहियो आहे पर जॾहिं सभिनी जी अची साम्हूं ॻाल्हाईंदो त उन में कॉन्फिडेंट बिल्डअप थींदो। हमेशह उहो ई ॿारु असां ॾिठो बि आहे ऐं तव्हां बि ॾिठो हूंदो त उहो ई कामयाबु थियो आहे जेके जंहिंमें कॉन्फिडेंट तालीम सां गॾोगॾु कॉन्फिडेंट बि लेवल बि आहे। हर मोड़ ते हर इदारे में तव्हां ॾिसंदव त को ऑफिसर तबिको आहे त उन्हनि में ॾिसो त केतिरो कॉन्फिडेंट आहे। अगरि ॿार में कॉन्फिडेंट न आहे त उहो कुझु ॿार अहिड़ा बि ॾिठा आहिनि त माशाल्लाह पढ़ण में वॾा होशियारु आहिनि। उहो उन्हनि में कॉन्फिडेंट घटि आहे त उन्हनि जे करे उहे थोरो पोइ रहिजी था वञनि। इहा हिते असांजी कोशिशि इहा आहे त साल में 3 प्रोग्राम कराइण जी मेन मक़सदु इहो आहे त ॿार खे कॉन्फिडेंट अचे। हे ॿियो प्रोग्राम सिंध टीवी जे तावन सां इन सुपर स्कूल में कयो वियो। हिकु अॻ में 2018 में बि साईं जन जी महिरबानी हुई जो आया ऐं उन खां पोइ वरी 2022 में ही प्रोग्राम वरी हिकु दफ़ो थियो आहे। सकाफ़त सिलसिले में मां इहो एतिरो चवंदो हलंदुसि त सकाफ़त कंहिं बि क़ौम जी रस्मनि रीतियुनि खे चइबो आहे। असांजी रस्म असांजी रीत महिमान नवाज़ी अॻ में हूंदी मल कुलज मल हाणे हले थी मलाखड़ो। हाणे आई कोन मलाखड़ो हूंदो सिंधी सकाफ़त सां गॾोगॾु ऐं ख़ासि करे न्याणी खे त एतिरो माना सकाफ़त में सिंधी सकाफ़त में इज़त सां ॾिठो वेंदो पर हाणे बदकिस्मती सां उहा हाणे न आहे। हिकु न्याणी खे 7 क़ुर जे बराबरि सम्झो वेंदो पर हाणे उहा थोरी तहज़ीब जा सकाफ़त मां उहा थोरी शइ परे वञे थी पई ऐं अहिड़ा प्रोग्राम सिंध लेवल ते थींदा त या उजागरी पैदा थी त तालीम ते घणो त जेके मीडिया दोस्त हुजनि त जिते बि वञनि त तालीम खे उजागर कनि त जीअं असांजी सिंध तालीम में बि अॻे ॿियनि सूबनि वांगुरु वधे। हिते जेको घणो माना असां ॾिसंदा आहियूं त काफ़ी कल्चर ॾाढो सिंध लेवल ते आहे। जेको बि अगरि हाणे जीअं गवर्नर थियो त इहो बि ॾेखारियो मीडिया ते कुझु दोस्तनि काथे हलायो पियो त चयूं त इहो अहिड़ी लेवल जो त उहो सिंध में थी थो सघे ऐं जेको माना अगरि पोइते माना इलाइक़ो आहे त सिंध जो नालो थोरो माना पढ़ाई जी लेवल सां सभिनी सूबनि जी लेवल ते माना पोइते वरितो वेंदो आहे। हीअ मीडिया जी माना उजागरी हुजे। अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि जीअं हर वालदेन ॾिसनि ॿारनि में कॉन्फिडेंट अचे ॿारनि में शौक़ु हिकिड़ो पढ़ाई जो पैदा थिए त जीअं असांजी सिंध तालीम जे सिलसिले में अॻभरी थिए। हिकु दफ़ो ॿीहर मां सभिनी आयलनि जो शुक्रगुज़ार आहियां जो हिन प्रोग्राम जो मान मथां कयो ऐं आख़िर में टोटल जेकी सुपर स्कूल जी टीम आहे जंहिंमें प्रिंसिपल सर ज़मीर हुसन जी निगरानी में हली रही आहे ऐं उन जी मथां मां बि कुझु निगरानी कंदो आहियां त किथे माना कहिड़ी कमी कोताही आहे। उन सिलसिले में बि असांजी हर छंछर ते मीटिंग हूंदी आहे। मीटिंग करण जो असांजो इहो मक़सदु हूंदो आहे त जेको ख़ासि करे वीक ॿार आहिनि उन ते असां उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां असां कढी अचूं ख़ासि करे उन्हनि ते कमु कयो वेंदो आहे। ऐं हिकिड़ी मूंखे हाणे ज़हन में ॻाल्हि अचे थी त मां तव्हां सां उहा बि शेयर कंदो रहां त हिन दुराई इलाइक़े में
पढ़ाई सफ़ा पोइते पियल आहे सालिया बर्डर इलाइक़े में ख़ासि करे के जेके अहिड़ा ॿार यतीम आहिनि या ग़रीब ॿार आहिनि उन खां उहे उन लेवल जी पढ़ाई करे नथा सघनि। इन जे करे मां हर प्लेटफॉर्म ते इहो बि अनाउंस कंदो आहियां त जेके बि यतीम ॿार जिते बि हुजनि सुपर स्कूल उनखे फ्री तालीम ॾींदो आहे ऐं पढ़ी बि रहिया आहिनि फ्री तालीम सां गॾु पढ़ी बि रहिया आहिनि जेके यतीम ॿार आहिनि उहे फ्री तालीम पिराए बि रहिया आहिनि ऐं जेको बि इन मीडिया थ्रू केर बि सालिया बर्डर इलाइक़े में को यतीम ॿार आहे त उनखे सुपर स्कूल वरी बि मां हिन प्लेटफॉर्म तां अनाउंस कंदो त उनखे सुपर स्कूल फ्री में तालीम ॾींदो। कोशिशि असां कंदासीं त उनखे बुक्स बि प्रोवाइड कयूं ऐं ग़रीब जेके ॿार आहिनि ग़रीबनि जे ॿारनि जी मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे त को घणेई इलाही वजूहात आहिनि त जंहिंजे करे ॿार ग़रीब जो ॿार पढ़ी न सघंदो आहे हिकिड़ो फीस अफोर्ड न करे सघंदो आहे बुक्स जा घणा कुझु ख़र्च आहिनि। मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे त को ग़रीब ॿार फीस जे करे तव्हां सुपर स्कूल मां लिविंग सर्टिफिकेट न वठे। बाक़ी ॿियो का बि माना वजूहात थी थी सघे किथे माना अचण वञण जी इहा मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त लिविंग सर्टिफिकेट फीस जे करे न वञे त उहो जेतिरे में थी सघंदो आहे त असां उन लेवल सां उन खां फीस बि वठंदा आहियूं। ख़ासि तवजो छो जो ग़रीब जो ॿार किथे माना सुठनि इदारनि में नथो पढ़ी सघे अहिड़ियूं फीसियूं हाई लेवल जूं आहिनि त उनजे करे मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे त ख़ासि करे यतीम ॿार ऐं ग़रीब ॿार बाक़ी अमीर जो ॿार त जिते किथे पढ़ी थो सघे सुठनि हाई इदारनि में पढ़ी थो सघे त उहो हिते बि आयो त ठीकु आहे या ॿिए कंहिं बि स्कूल में पढ़ियो ठीकु आहे। मुंहिंजी ख़ासि करे हिन विषयनि ते इहे तवजो वधीक हूंदी आहे। तव्हां सभिनी जी महिरबानी जो तव्हां हिते हली आहियो। महिरबानी।